नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां खबर ॾींदड़ डेरकी जे रवासण जो मुड़स खिलाफ एहतजाज इंसाफ़ जी घुर। डेरकी जे रवासण माई नज़ीरा शेख मीडिया ऑफिस घोटकी पहुची एहतजाज कंदे चयो त माथेलो मुमल माड़ी जे रहवासी ज़फर भुट्टो सां कुछ साल पहिरियां शादी कई, जंहिं बाद ज़फर भुट्टो मूंखे मुसलसल तंग ऐं परेशान करे रहियो आहे, जॾहिं त हाणे हू मूंखे छॾे फरार थी वियो आहे। अहिड़ी दांह मां पुलिस खे बि ॾिनी आहे, पर पुलिस रिश्वत एवज़ हिन खिलाफ़ का कार्रवाई नथी करे। हिन चयो त ज़फर भुट्टो जे भाउ बि मूंखे केतिरा ई भेरा तशद्दुद जो निशानो बणायो आहे, जॾहिं त ही मुंहिंजा लखें रुपया पिणु हड़प करे वियो आहे। उन मौके ते माई नज़ीरा शेख चीफ जस्टिस सेशन जज IG सिंध DIG सखर ऐं SSP घोटकी खे अपील कई त ज़फर भुट्टो खिलाफ कानूनी कार्रवाई करे मुंसां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।